बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवां मेहरबान क़दरदान ॿुधंदड़नि खे प्रोग्राम दिल जी दुनिया में ख़ुशि आमदीद ऐं भली कार चऊं था। चैनल आहे अवां जो पंहिंजो सिंध जी सुरहान। लाड़ जे वणनि वथाणनि बरपटनि पहाड़नि वादियुनि सिंध जे वसंदड़ वसियुनि में रहंदड़ ऐं समूरनि मुसलमान भाइरनि खे ईद जूं लख लख वाधायूं। दोस्तो, हाणे हलूं था अॼु जे बहितरीन पैगाम जे तरफ़। असांजो अॼु जो मौज़ू आहे ईद। दोस्तो, ईद लफ़्ज़ ऊद मां निकितल आहे, जंहिंजी माना आहे बार बार अचणु। ईद बि हर साल मोटी अचे थी, उन करे इनखे ईद चवंदा आहिनि। दोस्तो, दुनिया जे हर मज़हब में ईद जी वॾी अहमियत आहे। उहे पंहिंजे मज़हब मुताबिक़ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ईद जे त्योहार खे सेलिब्रेट कंदा आहिनि ऐं ख़ुशीअ जो इज़हार कंदा आहिनि। दोस्तो, ईद ग़मगीन चहिरनि ते ख़ुशी जा आसार ॾेखारे थी। ईद मुरझायल मुखड़नि ते मुरकूं आणे थी। ईद ग़रीबनि मिसकीननि जो अहसासु ॾियारे थी। ईद विछड़ियलनि ऐं परदेसियुनि खे घर में आणे क़रीब करे थी। ईद मोहबतनि ऐं चाहतनि जे रंगनि खे अनोखो ऐं निरालो बणाए थी। ईद पंहिंजाइप जो दोस्तो अहसासु ॾियारे थी। जेको माण्हू पंहिंजनि जे ख़ुशियुनि ख़ातिर देश मां परदेसी बणिजी ॾोरांह इलाइक़नि कमाइण लाइ वेंदो आहे, पर ईद क़रीब थींदे इहो अबाणनि खे यादि कंदो आहे, पंहिंजनि मासूम बचड़नि खे यादि कंदो आहे ऐं पंहिंजे मासूम बचड़नि जी यादि में ग़मगीन थी वेंदो आहे ऐं सोचींदो आहे त हाणे बचड़नि जी यादि बेक़रार करे रही आहे। पोइ उहो माण्हू वतन पंहिंजे वरण जी कोशिशि कंदो आहे। मालूम थियो त ईद पंहिंजाइप जो अहसासु ॾियारे थी। दोस्तो, ईद इतिहाद, इत्फ़ाक़, हमदर्दी, हम नशीननि जी बेक़रारी, क़ुर्ब, प्यार, पंहिंजाइप ऐं इंसानियत जो अहसासु जहिड़ा अज़ीम सबक़ सेखारे थी। दोस्तो, ईद जे सुबुह जो समा ॾाढो मन मोहणो पियो लॻंदो आहे। गुलनि जे गौचनि जहिड़ा, फुलनि जे फुलनि जहिड़ा नंढड़ा ॿारड़ा ॾाढा ख़ुशि थींदे नज़र पिया ईंदा आहिनि। नंढा वॾा सुहिणा ऐं ख़ूबसूरत लिबास ज़ेब तन करे मुख़्तलिफ़ घिटियुनि ऐं गलियुनि मां निकिरंदे इहे नज़र पिया ईंदा आहिनि ॼण त जन्नती जवान पिया अचनि। दोस्तो, जॾहिं ईदगाह ॾांहुं वेंदे तकबीर चपड़नि ते झुंगारींदा वेंदा आहिनि, इहो पियो मन महसूसु कंदो आहे ॼण त बुलबुल बाग़नि में गुलनि खे ॾिसी गीत पे ॻाए ऐं आसपास जो माहौल ॾाढो ख़ूबसूरत पियो लॻंदो आहे। दोस्तो, ईद जे सुबुह जो समूरे ॻोठ जा माण्हू ईदगाह जे मैदान में गॾु थींदा आहिनि त कंहिं बि ज़ात, क़ौम, क़बीले, रंग, नस्ल, अमीरी ऐं फ़क़ीरी जे फ़र्क़ खे ख़तमु करे हिकु मुसलमान जे नाते हिक ई सिफ़ में बीही करे इहो सबूत ॾींदा आहिनि त असीं सभु मुसलमान हिकु आहियूं। मालूम थियो त ईद एके ऐं ॿधीअ जो अहसासु ॾियारे थी। दोस्तो, ईदगाह जे मैदान में माण्हू भाकर पाए मिलंदा आहिनि ऐं हिक ॿिए खे मुबारकूं ॾींदा आहिनि। समूरे इज्तिमा में अजीब नज़ारो पियो ॾिसजंदो आहे। मालूम थियो त ईद मोहबतनि सां भरियल मेड़ाको आहे। दोस्तो, ईद जे ॾींहुं मुख़्तलिफ़ तामनि सां ख़ानदान ऐं महिमाननि जी ख़ातिर तवाज़े कबी आहे। उहे ताम पाड़े वारनि खे बि मोकिलिबा आहिनि। हुन सां पाड़े वारनि जी दिलनि में प्यार जो अहसासु ॾियारिबो आहे।
ग़रीबनि ऐं लाचारनि खे बि ईद जे ख़ुशियुनि में शामिल कबो आहे। उन सां ग़रीबनि जे दिलनि मां एहसासु कमतरी ख़तमु कबी आहे। दोस्तो, ईदगाह में गॾु थियल मेड़ मथां अल्लाह जी रहमत पई वसंदी आहे। सभिनी ॿारनि खे सजदे कंदे दुआऊं पिनंदे अल्लाह जी ज़ात ॾाढी ख़ुशि पई थींदी आहे। इन मां मालूम थियो त ईद जो ॾियारो इंसाननि लाइ वॾी अहमियत वारो ॾींहुं आहे। मगर अफ़सोस, असां पंहिंजे पाड़ेसिरनि, मिटनि माइटनि, ग़रीबनि लाचारनि खे इन अज़ीम ॾियारे ते बि विसारे छॾींदा आहियूं। जेके ग़रीब असांजे हथनि ॾांहुं निहारींदा आहिनि, मगर असां उन्हनि जे तरफ़ ध्यानु ई न ॾींदा आहियूं। दोस्तो, जेके असांजा भाइर गुज़िरियल ईद ते असां सां गॾु हुआ, ख़ुशीअ में भाकरनि सां गरम जोशी में मिलिया हुआ, पर अॼु उहे असांखे नज़र नथा अचनि। असांजे वलर खां विछड़ी वञी पंहिंजो असली वतन वसायाऊं, उन्हनि जी यादि ईंदी आहे त लुड़क लड़ी पवंदा आहिनि, दिलि ग़मगीन थी वेंदी आहे।